अच्छा लगता है, दुनिया बहुत खूबसूरत है सुना है, मुझे पाकिस्तान अच्छा लगता है। तुझे शायद होगी मोहब्बत और लोगों से भी, कभी तो कह दो कि ये कुर्बान मुझे अच्छा लगता है। अजो इन यूसी पीर बादल में हकीकत इन गुलड़न जे ॿारनि जे इन प्रोग्राम में एॾो त मज़ो आयो जो शायद कंहिं वॾनि जलसन जुलूसन में कॾहिं मज़ो न आयो आहे। अॼु मूंखे पंहिंजो बचपन यादि अची वियो। मां साईं नूरला सातो साहब मुंहिंजो हकीकत में सगन भाइरनि जहिड़ो भाउ आहे। उनजी हिन महिनत खे मां सलाम पेश थो कयां। हुनजे हिन कावश ऐं नंढड़नि मासूमनि ॿारनि खे हिकिड़ो जज़्बो, हिकिड़ो टैलेंट जाॻाइण जो ऐं हिन स्टेज ते अचण जो ऐं पंहिंजे एनर्जी ॾेखारण जो मौक़ो ॾिनो। साईं जन जी हिकिड़ी वॾी कोशिशि आहे। ऐं मां हिन जेके अॼु उस्ताद आहिनि असांजा, मां बि प्राइमरी पढ़ियो आहियां। उस्ताद गुलाम हुसैन वेठो आहे जिन असांखे प्राइमरी में पढ़ायो। उस्ताद गुलाम हुसैन गोंदल मुंहिंजा उस्ताद आहिनि, मुंहिंजा पीअर आहिनि। ही उस्ताद पैगम्बरी पेशो चयो वेंदो आहे। इल्मु पहिरियां पैगम्बरनि ॾिनो, पोइ वलियनि ऐं औलियावनि ॾिनो, ऐं अॼु जा वली ही उस्ताद आहिनि। असां हिन पीर बादल खां मां मैट्रिक कई आहे, पीर बादल हाई स्कूल मां। बुढल सुमरो में प्राइमरी पढ़ियाऊं 5 साल। ऐं अॼु जेके चेयरमैन हूं, मां शाइर आहियां, अदाकार आहियां, कहाणीकार आहियां, चेयरमैन आहियां, एक्टर आहियां, 10 फिल्मनि जो हीरो रहियो आहियां, सिंधी 10 फिल्मनि जो कॉन्ट्रेक्टर आहियां। ही जेके बि गुण सेखारिया इहे असांखे उस्तादनि सेखारिया। हिननि उस्तादनि वटो अगरि जे इल्मु न करायो आहे त अॼु हिते स्टेज ते मां न हुजां हा, कंहिं वॾनि महफ़िलुनि में मां न हुजां हा। ऐं हीउ जेको सभु ज़िंदगी जो उथण वेहण हुनर सेखारियो, हुन उस्तादनि सेखारियो। मां अॼु हिन उस्तादनि जी हिन महिनत खे ॿिन्ही हथनि सां सलाम थो कयां। ऐं ही सभु चेहरा जेके बि उस्तादनि जा आहिनि, ऐं मूंखे ही अॼोके दौर जा बुज़ुर्ग ऐं वली नज़र था अचनि जेके पंहिंजे दिलि ऐं जान सां हिन बच्चनि खे संवारनि था ऐं स्कूलनि खे आबाद था कनि। छो निमाज़ जे लाइ हुकुम करण जे लाइ न, निमाज़ क़ाइमु करण जे लाइ। निमाज़ पढ़णु ॿी शइ आहे, निमाज़ क़ाइमु करणु ॿी शइ आहे। हिन स्कूलनि में पढ़ाइणु, पर हिन स्कूलनि जी तालीम खे क़ाइमु करणु, ही क़ाइमु करणु आहे जेको अॼोको प्रोग्राम आहे। मां सलाम थो कयां उस्तादनि खे। ऐं मां इहा उमेद थो रखां त इंशाअल्लाह अहिड़ा प्रोग्राम सदाईं कराईंदा रहनि त जीअं हिन मासूमनि खे हिकिड़ी इंटरटेन मिले। ऐं असां यकीन ॼाणो जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं, पढ़ंदा हुआसीं न, अहिड़ा प्रोग्राम थींदा हुआ त 2 ॾींहं निंड न ईंदी। चवंदा हुआसीं हिननि प्रोग्रामनि में वञी अॼु असां इंजॉय कंदासीं, सभिनी स्कूलनि जे ॿारनि सां मिलंदासीं ऐं ॿियनि जो टैलेंट बि ॾिसंदासीं ऐं पंहिंजो टैलेंट ॾेखारींदासीं। ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढी ख़ुशी थी। साईं हिन टीम खे, सभिनी उस्तादनि खे ऐं हिन प्रोग्राम जी सूं हिन ॿारनि खे मां सलाम पेश थो कयां। ऐं मां सभिनी खे सलाम, वरी महिरबानी अदा कयां।